शहरनि खे खंभण, कारोबारी माण्हुनि खे खंभण, पुरअमन शहरी खणण, कारोबारी माण्हू साईं सबब हींअर ताईं मालूम कोन थी सघियो आहे। कल शाम 5 बजे तक़रीबन सीआई दादू आयो दुकान ते स्पेयर पार्ट थाणे जे अॻियां बेडरूम जो वेंदो आहे, शाम जे टाइम वेंदो आहे नंढो आफ़ाक़, उन खे अची खणी दुकान खे ताला हणी चाबियूं खणी हले वियो। जीअं घर ख़बर पियो त बेडरूम वारो वॾो आसिफ़ आयो, वञी उते मिलियो त उन खे बि वेहारे छॾियईं, चए तव्हांजो जेको ॿियो भाउ आहे उन खे पेश कयो आहे। हाज़िर हो असांजो जामशोर आहे आफ़ताब जे नाले। मां चयो बिल्कुलु पेश कंदासीं, असां सॼो ॾींहुं शहर तव्हांजे अॻियां वेठा आहियूं, कारोबार कयूं था, अॼु जे न पुराणा असां कारोबारी आहियूं, पेश कंदासीं। विहारे असांखे जेको आहे त छोकिरो बि कोन ॾिनई, राति जो छोकिरा ॿई खयूं हलियो वियो आहे। हाणे ख़बर कोन्हे, ॿुधाइनि बि कोन था, न एफआईआर आहे न NC आहे, न मसइलो ई ॾसनि था हुआ, को मोबाइल जो मसइलो आहे, को ॿियो मसइलो आहे, असांखे ॾसियो त असां बि इन शइ जा आगाह त थियूं। असां बि हिकिड़ो ख़ानदानी माण्हू आहियूं, जे असांजे छोकिरे में को अहिड़ो फ़ाइल आहे, को अहिड़ो बुराई आहे त असांखे बि उन सां आगाह कयो त असां उन खे शहरी जे हिसाब सां सभु बहितरी में आणियूं। बहरहाल को बि असांखे हींअर ताईं को जवाब कोन मिलियो आहे, न को अहिड़ो। ऐं दुकान जा चाबियूं बि खणी विया आहिनि, छोकिरा ॿई खणी विया आहिनि, त दुकान खे तालो लॻल आहे, स्पेयर पार्ट आहे, लखे रुपए जो असांजो कारोबार आहे। न सियासी सरगर्मियुनि में आहिनि, न कंहिं मसइलनि में आहिनि। सो असां SP साहब खे इहो ई रिक्वेस्ट कंदासीं, सर तव्हां वेरीफाई कयो, असांजे फैमिली या असांजे फैमिली मेंबर जो कोई अहिड़ो इशू आहे त असां बिल्कुलु कानून सां आॾो असां पेश थियण लाइ तयारु आहियूं। सो असां हींअर तव्हां सोशल मीडिया ऐं तव्हां प्रेस वारनि जे तवस सां इहो ई चवंदासीं, आला इमानदारनि ताईं असांजो आवाज़ु ॿुधायो। ख़ुदा रहो असांजे घर में हींअर कहराम आहे, असांजी ज़िंदगी में को छोकिरनि जे मथां NC कोन्हे। असां राति खां वठी नंढड़ा असांजा लाक़ब आहिनि, उन्हनि खे आज़ादु करे आसिफ़ लेगारी आफ़ा लेगारी खे आज़ादु कराए ॾियो। ऐं उन्हनि जा चाबियूं उन्हनि वटि आहिनि, दुकान में लखनि रुपए जा किरोड़नि जो हींअर सामान आहे, स्पेयर पार्ट जो ख़बर न आहे छा थिए, उहे चाबियूं असांखे वठाए ॾियो। असां SP साहब खे बि इहो ई रिक्वेस्ट कंदासीं, तमामु आला उहिदेदारनि खे, ऑफिसरनि खे इहो ई रिक्वेस्ट कंदासीं, सर असां पुरअमन शहरी आहियूं। हींअर असांजे घर में कहराम लॻो पियो आहे। तव्हां सोचण जी ॻाल्हि कयो, सुभाणे ईद आहे, राति असांजी निंड हराम आहे, नंढड़ा ॿार बि उहो बि रोअनि पिया। असांजो मुतालबो इहो आहे SP खां त तव्हां अणधुरी जांच करायो। जेकॾहिं असां नो ई निकिता आहियूं, असां हर तावन जे लाइ तयारु आहियूं। उन जे करे असां बाला हुकाम खे अर्ज़ु कंदासीं बिलफोर आसिफ़ लेगारी खे आज़ादु कयो वञे।